अस्सलाम वालेकुम। असांजे यूट्यूब चैनल मिस्टर सिंधिया ते अचण ते अव्हां खे ख़ुशामदीद चऊं था। ईरान जी मशहूरु ॻाल्हि आहे त सियारे जी मौसम में बर्फ़ घणी पवण जे करे बगड़नि खे शिकार न मिलंदो हो। शिकार जी शदीद खोट महसूस थींदी हुई। पोइ बगड़ बर्फ़ मथां हिकु गोल दायरे में वेही हिक ॿिए खे घूरे ॾिसंदा हुआ त केर थो बुख जे करे बेहोश थिए। पोइ जीअं ई कोई बगड़ बुख जे करे बेहोश थी किरंदो हो, ईअं सभु बगड़ मिली करे उनखे खाई पेट भरींदा हुआ। इन अमल खे फारसीअ में गुर्ग आतिशी चवंदा आहिनि। इन अमल खे गहराईअ सां ॾिसिजे या सोच कजे त इहो रुझान अॼुकल्ह बगड़नि सां गॾोगॾु इंसाननि में बि ॾिठो वञे थो। असां सभु इंसान इन बगड़नि जी थी विया आहियूं। जेको इंसान कमज़ोर ॾिसण में अचे थो या मजबूर ॾिसण में अचे थो त असां उनजी मजबूरीअ जो फ़ाइदो वठी उन मथां पंहिंजो रोब ॼमाईंदा आहियूं। जेको जेतिरो हालातुनि जो सतायल हूंदो आहे उनखे ओतिरो ई वधीक परेशान करे पंहिंजो मक़सदु हासिलु कंदा आहियूं। असां कमज़ोरनि जो सहारो थियण बजाए उल्टो वधीक उनखे परेशान कंदा आहियूं। एतिरो ई न बल्कि संदसि जीअण जंजाल करे छॾींदा आहियूं। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो सुठो लॻो हुजे त असांजो चैनल सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं घंटी दॿाइण न विसारींदा।